मसू भुरगड़ी मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जे रिपोर्टर करब लगारी मौजू मसू भुरगड़ी लॻ इसरा यूनिवर्सिटी हैदराबाद जे शोबे में मैनेजमेंट साइंस जे तरफ़ां सीकॉम जे उनवान सां हिकु ॾींहुं मुक़ाबलनि जो एहतमाम कयो वियो। तक़रीब जो इफ़्तिताह इसरा यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर नज़ीर अशरफ लगारी कयो। इफ़्तिताह जे मौक़े ते मैनेजिंग डायरेक्टर ज़ैद अहमद लगारी, प्रोफेसर डॉक्टर अब्दुल सत्तार मेमण, प्रोफेसर डॉक्टर शफ़ी जतोई, कमरुद्दीन महर, मिस हादिया शाह समेत फैकल्टी मेंबरनि ऐं शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई। प्रोफेसर डॉक्टर नज़ीर अशरफ लगारी मुक़ाबलनि में लॻायल स्टॉलनि जो दौरो कयो, जॾहिं त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सेनेटर आजिज़ झामरा महिमान ख़ुसूसी तौरु शिरकत कई। सेनेटर आजिज़ झामरा तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त मूंखे इंतहाई ख़ुशी थी आहे त आउं तक़रीब जो हिसो थियो आहियां। हुन यूनिवर्सिटी इंतिज़ामिया खे मुबारक ॾींदे चयो त इन क़िस्म जूं तक़रीबूं शागिर्दनि खे अॻियां वधण में मदद ॾींदियूं आहिनि ऐं शागिर्दनि खे तालीम जी अहमियत जो बि अहसासु थींदो आहे। सीकॉम में शागिर्दनि मुख़्तलिफ़ मुक़ाबलनि समेत कंप्यूटर वारी रांदियुनि में हिसो वरितो। इन समूरे मुक़ाबलनि में 200 खां वधीक शागिर्दनि हिसो वरितो, जॾहिं त पहिरीं, ॿिएं ऐं टीं पोज़ीशन माणींदड़ टीमुनि में नक़द रक़म इनाम ऐं सर्टिफिकेट विरहाया विया।